जी तो मैं इन वक्त मौजूद आहियां दादू लॻ कस्बो लॻ जेको हीअ मस्त केर शाह जी दरगाह आहे उते जेको आहे सो नए साल जी आमद जे हवाले सां जेको मचकचर जो प्रोग्राम कोठायो वियो आहे दादू DSP अकबर पावर ऐं सरदार मीर शाह नवाज़ खान रोस्तमानी जे तरफ़ खां जेको हीअ हिते नए साल जी आमद जे हवाले सां मस्त केर शाह जी दरगाह ते जेको हीअ मचकचर जो प्रोग्राम कोठायो वियो आहे तमामु बहितरीन DSP दादू यारनि जो यार अकबर पावर साहब जिन्होंने अॼु बहितरीन मचकचर जो प्रोग्राम ॾिनो नए साल जी आमद जे हवाले सां जेको लाइव तव्हांखे असां हिन वक़्तु मस्त केर शाह जी दरगाह तां जेको लाइव ॾेखारे रहिया आहियूं हिन वक़्तु तमामु वॾे अंग में हिते माण्हुनि जेका हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे जेके तव्हांखे असां हिन वक़्तु लाइव जेको हीउ प्रोग्राम आहे हीअ मस्त केर शाह जी दरगाह तां लाइव ॾेखारे रहिया आहियूं ऐं हिते लाइट न हुअण जे करे इन जे करे असां तव्हांखे ई थोरो सही न पिया ॾेखारे सघूं छो जो हिते लाइट न आहे इन दरगाह ते लाइट न हुअण करे जेको असां तव्हांखे प्रोग्राम सही न पिया ॾेखारे सघूं लेकिन ये जेको नए साल जी आमद जे हवाले सां मचकचर जो प्रोग्राम कोठायो वियो आहे जंहिंमें सूफ़ी राग पिणु मौजूदु आहे वाह जो मच तव्हां लाइव ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु हीअ जेका सिजी पिणु जेका चई वेंदी आहे सिजी तयारु थी रही आहे सजी जेका आहे सो बिल्कुलु हिन वक़्तु तयारु थी रही आहे सजी खे तयारु कंदड़ अमानुल्ला रोस्तमानी पिणु मौजूदु आहे जेको हीअ तमामु बहितरीन नमूने सजी तयारु करे रहियो आहे हिते दरगाह ते मस्त केर शाह जी दरगाह आहे क़दीमी दरगाह आहे उते जेको आहे प्रोग्राम लाइव हली रहियो आहे क़दीमी दरगाह मस्त केर शाह जी दरगाह ते लाइव प्रोग्राम जेको ही नए साल जी आमद जे हवाले सां तमामु यारनि जो यार यारवेस DSP हर कंहिंसां मोहबत ऐं कुर्ब प्यार कंदड़ अकबर खान पावर साहब ऐं सरदार मीर शाह नवाज़ खान रोस्तमानी साहिब जेको जिन जी निगरानी में हिते नए साल जी आमद जे हवाले सां मस्त केर शाह जी दरगाह ते शानदार प्रोग्राम जेको हिन वक़्तु जारी सारी आहे तमामु वॾे अंग में जेको आहे हिते शिरकत कई वई आहे ऐं सूफ़ी राग रंग पिणु हिते जारी आहे मस्त केर शाह जी दरगाह लाइट न हुअण करे असां तव्हांखे हीउ प्रोग्राम जेको आहे सो कुझु सही तरीक़े सां न पिया ॾेखारे सघूं छो जो हिते लाइट असुल खां वठी न आहे हिन दरगाह ते ऐं असां सिंध हुकूमत खे अपील बि कंदासूं त हिन मस्त शाह केर जी दरगाह ते लाइट जो पिणु बंदोबस्तु कयो वञे हीउ प्रोग्राम सरदार मीर शाह नवाज़ खान रोस्तमानी ऐं दादू DSP अकबर खान पावर जे तरफ़ खां जेको आहे हीउ सरअंजाम ॾिनो पियो वञे नए साल जे आमद जे हवाले सां ऐं सूफ़ी राग रंग पिणु हिते मौजूदु फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो बि करे रहियो आहे वॾे अंग में हिते माण्हुनि जी शिरकत असांखे जेके ॾिसी रहिया आहिनि दोस्त सरदार शाहज़मान खोसो ऐं ॿिया पे दोस्त असांखे सभु ॾिसी रहिया आहिनि कमेंटूं वग़ैरह असांखे ॾेई रहिया आहिनि सरदार मीर शाह नवाज़ खान रोस्तमानी ऐं अकबर DSP दादू अकबर पावर जिन्हनि जी वॾी महिरबानी जिन्हनि ॿिन्ही
नए साल जी आमद ते मस्त केर शाह जेको कस्बो लॻा क़दीमी दरगाह आहे पर जिस जगह दादू जिते ये मच कचर जो प्रोग्राम बिल्कुलु सरंजाम ॾिनो पियो वञे जारी सारी आहे ऐं लाइट न हुअण करे प्रोग्राम सही तरह सां न असां जेको आहे टेलीकास्ट करे सघिया आहियूं ऐं सिंध हुकूमत खे अपील इहो ई कंदासूं त हिन दरगाह ते तवजह ॾिनी वञे त जीअं हिते लाइट जो इंतज़ाम कयो वञे छो जो हीअ क़दीमी दरगाह आहे हिते लाइट जो पिणु इंतज़ाम कयो वञे त जीअं आईंदा साल जेके प्रोग्राम थियनि त लाइट जी रोशनी में थियनि बेहतरीन प्रोग्राम जेको हिन वक़्तु जारी सारी आहे क़दीमी दरगाह मस्त केर शाह जी दरगाह ते ऐं हीअ प्रोग्राम नए साल जी आमद जे हवाले सां दादू DSP अकबर खान पावर जे तरफ़ खां जेको हीअ नए साल जी आमद सां जेको हीअ प्रोग्राम कयो पियो वञे तव्हां बिल्कुलु ॾिसी रहिया आहियो हिते हिन प्रोग्राम में तमामु वॾी तादाद में माण्हुनि जेको आहे शिरकत पिणु कई आहे तमामु शानदार नमूने सां हिते सूफ़ी राग रंग पिणु मौजूदु आहे ऐं हिते लाइट न हुअण करे तमामु जेको आहे सो हिते जे माण्हुनि खे तमामु तकलीफ़ आहे सिंध हुकूमत खे इहा ई अपील आहे त महिरबानी करे हिन दरगाह ते लाइट जो बंदोबस्तु कयो वञे त जीअं हिते जे रहाकू जेके माण्हू उन्हनि लाइ सहूलियतूं पैदा थी सघनि ऐं हिन वक़्तु बि लाइट न हुअण करे असां तव्हांखे प्रोग्राम कुझु बेहतरीन नमूने सां मच कचर जो प्रोग्राम नए साल जी दादू DSP अकबर खान पावर साहब तमामु हिकु बेहतरीन इंसान जे रूप में फ़रिश्तो आहे जंहिं हमेशह इंसान सां मोहबत ऐं प्यार करणु सिखियो आहे जंहिं इहो ई फ़ैसिलो मद्देनज़र रखंदे हिते पुराणी दरगाह जेका आहे मस्त केर शाह जिते अॼु नए साल जे आमद जे हवाले सां बेहतरीन प्रोग्राम कोठायो आहे ऐं तमामु गुलाब जे गुलनि जहिड़ा दोस्त गॾु करे उन्हनि खे हिते जेको गॾु कयो आहे उन सां गॾु सरदार मीर शाह नवाज़ खान रोस्तमाणी पिणु अचो त वधीक उन सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं सरदार साहिबु अॼु तमामु बहितरीनु जेको प्रोग्राम हली रहियो आहे नए साल जी आमद जे हवाले सां इन में तव्हांजा वीचार कहिड़ा अस्सलाम वालेकुम अब्दुल गनी पहिरीं त जेके दोस्त लाइव ॾिसनि पिया ऐं सभिनी खे सलाम कंदुसि नए साल जी मुबारक हुन दोस्तनि खे अल्लाह करे हीउ साल असांजो सुखनि भरियो ऐं महांगाई अज़ाब में जेको असांजी क़ौम जेको सो लोड़े पई थी अल्लाह करे इन महांगाई अज़ाब मां छुटूं ऐं ॿी ॻाल्हि त अकबर खान DSP दोस्त नंबर जो भाउ आहे पंवर साहिबु सो हर साल बनी ते जाम दोस्तनि प्रोग्राम कंदा हुआसीं हर साल सो कल्ह मूंखे चई मीर साहिबु हिन चकर जेको आहे टाइम ॾियो मस्त केर शाह अलाह वलीअ ते पोइ मूं सोचियो त वलीअ वटि सभु कुझु मिले पियो पोइ इन जे करे निकिरी आयासीं नवाब शाह मां माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त मज़ो पियो थो अचे सूफ़ी जेको आहे सो कलाम पिया था दोस्त चवनि ऐं सूफ़ी शाइरी अलाह जे वलीअनि वटि सभु कुझु मिले थो त मुंहिंजी इहा दुआ आहे अलाह करे अहिड़ा प्रोग्राम ही मच कचहरी हीअ असांजी सिंध जी सकाफ़त आहे
सो तमामु हिकिड़ो मोतबर प्रोग्राम ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। असांजी सिंध जी सकाफ़त इहा आहे, सुञाणप असांजी सिंध जी आहे, जेको अहिड़ा दोस्त सभु ॾिसो न चारई पासा किथां किथां इहे असां सभु घर जा भाती आहियूं, सभु पाण मिली करे हिते ज़ातियूं न सिर्फ़ु पाण इंसान आहियूं ऐं ॿियो मुस्लमान। सो माशाअल्लाह सभु प्यार मोहबत सां ही कचहरी पई थी हले ऐं ॾाढो सुठो। वधीक DSP साहिब खां व्यूज़ वठो। ऐं ॿियो इहो ॿुधाईंदो आहे त हिते लाइट जी तमामु हिकिड़ी कमी आहे, त इन लाइट जे हवाले सां सिंध हुकूमत खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो, उन कहिड़ी अपील करणु चाहींदो त जीअं आईंदे साल हीउ प्रोग्राम थिए त उन में लाइट हुजे त अञा ई चार चंद लॻी वेंदा। अब्दुल गनी, पहिरीं ॻाल्हि त आउं डिस्ट्रिक्ट शहीद बेरेबाद सां मुंहिंजी तालुक़ु आहे। ऐं त ख़ुशूसन पंहिंजे बिलावल साहिब खे चेयरमैन को चेयरमैन बिलावल साहिब खे अर्ज़ु कंदुसि बांह ॿधी त हीअ मस्तु केयर शइ, छो त शहीद राणी अलाह जे वलीअनि ते हर जॻह ते जेको आहे सो इहो माना लाइट जा मसइला हुजनि, ॿियो हुन जी सोलर वारो सिस्टम थी वञे, हिते कुझु बि न आहे, का शइ न आहे। ऐं इहो अर्ज़ु कंदुसि बिलावल साहिब खे, CM सिंध खे त महिरबानी करे मस्तु केयर शइ लाइ जीअं DSP साहिब हिते कोशिशूं ऐं कावशूं अकबर साहिब कयूं आहिनि, सभिनीनि ते ज़िम्मेवारी आहे जेको सो लाइट जो बंदोबस्तु थी इलाही मज़ो अचे, छो त लाइट कोन्हे। लाइट खां सवाइ ॾिसूं था समाटो लॻो पियो आहे, दोस्त त कचहरी त माशाअल्लाह हेॾां ॿिए पासे खां माण्हू इलाही वेठा आहिनि, पर ॾिसण में कुझु कोन थो अचे हूंदा। सो लाइट लाइ ऐं पर्सनली रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजो बिलावल साहिब खे त महिरबानी करे अदी फरियाल खे त हिन शइ लाइ माना जेको सो महिरबानी करे जेको लाइट मस्तु केयर शइ थी वञे, कस्बे लॻ सो जंगल में मंगल आहे, यकीन कंदो दिली सुकून पियो थो मिले, अलाह जे वली वटि जंगल में मंगल आहे, माशाअल्लाह ज़बरदस्त। जीअं त तव्हां बिल्कुलु सरदार मीर शाहनवाज़ ख़ान रुस्तमानी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको हीअ नए साल जी आमद जे हवाले सां जेको हीअ तमामु शानदार प्रोग्राम रखियो वियो आहे दादू DSP अकबर खान पावर जे तरफ़ खां, तमामु बहितरीनु प्रोग्राम हिते हली रहियो आहे। नए साल जी आमद ऐं ऊंदाही हुअण करे, लाइट न हुअण करे जेको आहे सो थोरो असांखे हीअ प्रॉब्लम बि थी रहियो आहे, जेको प्रोग्राम असां लाइव जेको हलाए रहिया आहियूं इन में। ऐं जेकॾहिं लाइट हुजे हा त हिते अञा वधीक मज़ो हुजे हा, परे परे खां जेके माण्हू अची रहिया आहिनि ख़ासि करे हिन तमामु शानदार प्रोग्राम में, त बिल्कुलु असांखे तमामु वधीक मज़ो अचे हा। पर लाइट न हुअण करे पोइ बि जेको सो असां पंहिंजी कोशिशुनि सां जेको हिते ही प्रोग्राम लाइव संगत खे ॾेखारे रहिया आहियूं। जेको हीअ डिस्ट्रिक्ट दादू लॻ जेको मस्त केर शाह जी पुराणी क़दीमी दरगाह आहे, उते जेको आहे नए साल जी आमद जे हवाले सां मीर सरदार शाहनवाज़ खान रुस्तमानी ऐं दादू DSP अकबर खान पावर जे तरफ़ खां जेको हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं तमामु शानदार ऐं बहितरीनु दोस्त गॾु करे हुननि खे गॾु कयो वियो आहे ऐं सूफ़ी फ़नकार पिण हिते जेको सो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। हीअ जेको प्रोग्राम आहे तव्हांखे हिकु दफ़ो वरी ॿुधाईंदो हलां त डिस्ट्रिक्ट दादू कस्बो लॻ जेका क़दीमी दरगाह मस्त केर शाह, उते ही नए साल जी आमद जे हवाले सां हीअ प्रोग्राम जारी आहे ऐं दोस्त जेके असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि असां भलीकार चऊं था ऐं उन्हनि जा थोराइता आहियूं जेके असांखे ॾिसनि पिया ऐं कमेंटूं वग़ैरह ॾेई रहिया आहिनि। जेको आहे भॻवान जे पासो जेको आहे जो कलाम आहे जो सूफ़ी फ़नकार हिन वक़्तु पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। जेको अञा ताईं तमामु भलनि माण्हुनि जी आमद आहे हिन प्रोग्राम में, जेको हीअ नए साल जे हवाले सां हीउ प्रोग्राम कोठायो वियो आहे, जेके मच कचर जो रूप पिणु ॾिनो वियो आहे। मच विच ते जेको हिन वक़्तु जारी आहे, तमामु बहितरीनु प्रोग्राम
शानदार प्रोग्राम जेको हिन वक़्तु जारसारी आहे जेको नए साल जी आमद जे हवाले सां ऐं इंशाअल्लाह ताला हिते जेके आयल महिमान आहिनि उन्हनि जा वीचार पिणु तव्हां ॿुधा उन्हनि जो इहो चवणु आहे त नओं साल इंशाअल्लाह ताला असां सभिनि जे लाइ ख़ुशियूं खणी ईंदो ऐं जे पुराणे साल में जीअं कोरोना वायरस जो हो ऐं ॿियो कुझु तमामु ॾुखियूं पेशयूं उन्हनि खां अलाह साईं हर कंहिंखे बचाईंदो ऐं असांखे तमामु पर खां जेके दोस्त लाइव ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जी वरी महिरबानी मीर शाहनवाज़ खां रोशमणी ऐं GSP दादू अकबर कंपावर जे निगरानी में जेको हीअ नए साल जाम जे हवाले सां मचकाचारी जो प्रोग्राम कोठायो वियो अॼु जो हीउ प्रोग्राम तव्हां कीअं पियो लॻे तव्हांखे? माशाल्लाह असां हैप्पी न्यू ईयर राति सेलिब्रेट कयूं पिया था दुआ था कयूं रब्बुल आलमीन खां ईंदड़ साल असां लाइ ख़ुशियुनि जो मुल्क जे लाइ साबित थिए ॾाढी गुरबत थी वई आहे बेरोज़गारी बदहाली इमरान ख़ान तबाह करे छॾियो आहे अल्लाह मालिक रब्बुल आलमीन खां दुआ आहे हर वक़्तु असां साईं मुराद अली शाह साईं साले शाह खे पुरज़ोर अपील था कयूं त हिन इलाइक़े में ख़ुशूसन लाइट ॾिनी वञे तमामु ॾाढी तकलीफ़ में आहिनि हितां जा माण्हू लाइट जी महिरबानी करे अपील आहे त उन्हनि खे लाइट ॾिनी वञे ये तो शानदार नए साल के हवाले से प्रोग्राम सेवण खां जेके ही दोस्त आयल आहिनि हिन तमामु नए साल के हवाले से साईं जो नए साल के हवाले से जो तमाम शानदार प्रोग्राम कोठायो आहे इन में लख थोरा आहिनि DSP मामो अली अकबर पंवर साहब जे असांखे मस्त केर शाह जो दीदार भी करायो आहे ऐं ॿियनि दोस्तनि साहब जी भी वॾी महिरबानी मीर शाहनवाज़ रोस्तमान साहब सरदार जी भी महिरबानी उहे बयान ॿिया संगत तव्हांजा भी लख थोरा ऐं तमामु ॾाढो असांखे मज़ो आयो आहे हिते वॾी महिरबानी अल्लाह कंदो 2022 साल पींदो ख़ुशहाली जो साल हूंदो ऐं असांजे ॿारनि खे इंशाअल्लाह अमन ऐं भरपूर साल हूंदो वॾी महिरबानी तव्हांजी भाउ अचो तो वधीक तव्हांखे सजी जेका आहे जो बिल्कुलु तयारु कई पई वञे ऐं घड़ी खां पोइ सजी पिण खाई वेंदी बाबा जेको अॼु प्रोग्राम हली रहियो आहे नए साल जे हवाले सां इन में तव्हांजा वीचार कहिड़ा आहिनि? साईं असांखे ॾाढो मज़ो आयो आहे दरगाह ते हिन अज़ीम दरगाह ते अची करे पंहिंजे दोस्तनि सां गॾु ख़ुशूसन पंहिंजो अमाला भाउ सां गॾु अची करे ॾाढी ख़ुशी थी आहे यकीनन पुछो हिन दरगाहनि ते अचणु खपे ऐं हिन दरगाहनि ते मेला थियणु खपनि इहे दरगाहनि ते एॾी क़यामत ताईं मेला क़ाइमु ऐं दाइमु रहंदा इंशाअल्लाह असांजो प्यारो दोस्त अमाला ऐं असांजो सरदार मीर शाहनवाज़ सां अची करे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे यकीनन पुछो न त अल्लाह कंदो हीअ दरगाहूं क़यामत ताईं क़ाइमु दाइमु रहनि असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे बसि बिजली लाइट बंदोबस्तु न आहे त जीअं त असां हितां जे हुकुमरान खे अर्ज़ु करणु चाहियूं था त महिरबानी खुदारा दरगाहनि ते बिजली ॾियो ऐं हिननि जे दरगाहनि ते ॾींदव बिजली तव्हांजो अल्लाह साईं भलो कंदो ऐं दरगाहनि जे सदके तव्हांजा कमकार जेके आहिनि अल्लाह साईं पूरा कंदो ऐं ख़ुशूसन असांजी हिन अर्ज़ु आहे MP MNA खे त हिते रोड रस्ता कोन्हनि ॾाढी मुश्किलात आहिनि दरगाह ते अचण में महिरबानी खुदारा अलाह वास्ते रोड रस्ता ऐं बिजली क़ाइमु दाइमु कयो अल्लाह हाफ़िज़ बिल्कुलु जी त प्रोग्राम त माशाल्लाह तमामु बहितरीन नमूने सां कयो पियो वञे पर हिते बिजली न आहे वॾे अरसे खां वठी हिते जे रहाकू जेके उन्हनि जो पिणु इहो ई चवणु आहे त सिंध हुकूमत या हिते जे हुकुमरान जेके आहिनि उन्हनि खे अपील पुरज़ोर नमूने सां अपील आहे त
हिते बिजली ॾिनी वञे त जीअं ईंदड़ साल जेको प्रोग्राम थिए त रोशनी में थिए। चवंदा आहिनि त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज पर कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बुबार थी। माण्हू त सभु हीरा आहिनि पर के माण्हू रूह जा राणा हूंदा आहिनि। उन्हनि मां हिकु असांजो पंहिंजो सरदार मीर शाहनवाज़ खान रोस्तमणी ऐं ॿियो दादू DSP अकबर खान पावर, तमामु बहितरीनु इंसान जिन्हनि अॼु तमामु भला माण्हू गॾु करे नए साल जे हवाले सां हिते शानदार प्रोग्राम जेको कयो आहे, बल्कि प्रोग्राम हिन वक़्त ताईं जारी आहे ऐं सूफ़ी इराग पिणु जारी आहे। अलाह साईं का दुआ आहे, दरगाह ते बि असां दुआ इहा कंदासूं त अलाह साईं हिननि ॿिन्ही जवाननि खे सुठी सिहत, वॾी जमात ऐं तमामु शाद ऐं आबाद रखे त जीअं अहिड़ा मेड़ाका हमेशह जे लाइ कंदा रहनि। जीअं त मां पिणु हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट दादू कस्बो लॻ जेका मस्त केर शाह जी क़दीमी दरगाह आहे उते मौजूदु आहियां। बसि इहा ई अपील आहे सिंध हुकूमत खां ऐं हिते जे हुकुमराननि खां त बराए महिरबानी करे हिते लाइट जो बंदोबस्तु कयो वञे, लाइट ॾिनी वञे त जीअं हिते दरगाह ते ईंदड़ साल अहिड़ो प्रोग्राम थिए त रोशनी में थिए। जीअं त इन सां गॾु हिन वक़्तु वठंदासीं इजाज़त, वरी इंशा अल्लाह ताला तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। अचो त वधीक इंजॉय कयो।